अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैरापुर नातन शाह बरसा ॻोठ अली बख्श मोराईअ जी बॉयज़ प्राइमरी स्कूल में 165 शागिर्दनि लाइ हिकु उस्ताद मुक़ररु आहे। ॻोठ अली बख्श रहवासियुनि मीडिया खे ॿुधायो त अॻु में स्कूल अंदरि 6 उस्ताद मुक़ररु हुआ जिन खे हितां बदिली कयो वियो आहे ऐं गुज़िरियल 2 सालनि खां स्कूल में दाख़िल 165 शागिर्दनि खे हिकु उस्ताद तालीम ॾेई रहियो आहे। उस्ताद जी खोड़ सबबि शागिर्दनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। रहवासियुनि मीडिया खे उहो बि ॿुधायो त हिते हिकु मास्तरियाणी बि मुक़ररु आहे जंहिंजो को अतो पतो कोन्हे ऐं घर वेठे पघार खणी रही आहे। रहवासियुनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जी गुज़ारिश कई। ॻोठ अली बख्श मोराई जे स्कूल में फौरी तौर उस्ताद मुक़ररु करण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट शकील चांडियो, खैरपुर नातन शाह, अमल न्यूज़।